उहो बि हिकु वक़्तु हो जॾहिं पाकिस्तान में कश्मीर जो नालो ॾींहुं राति गूंजंदो हुयो। ॾींहं जो रेडियो ते भारती ज़ुल्म जा दास्तान पेश कया वेंदा हुआ। राति जो टीवीअ ते उहे सुहिणियूं ऐं सायूं वादियूं ॾेखारियूं वेंदियूं हुयूं जिते भारती फ़ौज कर्फ्यू नाफ़िज़ कंदी हुई। कश्मीर जा उहे पहाड़ी शहर असां लाइ अजनबी न हुआ जिन जे रस्तनि ते पुलिस आंसू गैस जा शेल उछलाईंदी हुई। कश्मीरी नौजवान आंसू गैस जे शेलनि जो जवाब पथरनि सां ॾींदा हुआ। जॾहिं श्रीनगर या अनंतनाग में गोलियूं हलंदियूं हुयूं तॾहिं कंहिं जवान ज़िंदगी जो दीप उजामी वेंदो हुयो ऐं कश्मीर जी रिवायती लिबास में मलबूस औरतूं जेकी मातम कंदियूं हुयूं। कश्मीर में इंसानी हक़नि जे लताड़ ते पीड़ा सिर्फ़ पाकिस्तानी सहाफ़ी न पर यूरोप जा उहे असेंबली मेंबर बि महसूस कंदा हुआ जेके पंहिंजे मुल्क जे ऐवाननि में कश्मीर जो तज़किरो कंदे रोई पवंदा हुआ। पर हाणे असांजी मीडिया ते कश्मीर खे उन तरह सां कवर नथो कयो वञे जीअं अॻे कयो वेंदो हो। छा उन कश्मीर में ज़ुल्म ऐं जबर जो अंत अची वियो आहे जेको कश्मीर भारत जे कब्ज़े हेठि आहे? भारत में हाणे बि तमामु घणा कश्मीरी जेलनि में बंदि आहिनि। कश्मीर जी मज़ाहमत में अॻु जहिड़ी शुद्दत न आहे पर शुद्दत घटिजण जा बि के सबब आहिनि। मज़ाहमत जी शुद्दत भली घटि हुजे पर कश्मीर में भारत खां नफ़रत वधियल आहे। पर भारत जे कब्ज़े हेठि आयल कश्मीर उन नफ़रत जो शदीद इज़हार नथो करे। पर कश्मीर जे बुलंद पहाड़नि ऐं वेकरनि वादियुनि खे ॾिसी अॼु बि महसूस थींदो आहे त कश्मीर घुट बुसाट ऐं उन जिब्र खे नफ़रत करे थो जेको जिब्र कुझु वक़्त लाइ मज़ाहमत जा रस्ता रोके थो। उहो जिब्र वक़्ती तौर ते एहतिजाजी आवाज़नि खे बि दॿाए सघे थो पर वक़्ती तौर ते जीअं कश्मीर में बर्फ़ पवंदी आहे त हर शइ ॼमी वेंदी आहे, रस्ता रुकियल हूंदा आहिनि, मुलाक़ातुनि में जुदाइनि जा सर्द सबब पैदा थी पवंदा आहिनि पर कुझु वक़्त लाइ। वरी वरंदा वाह, वरी वसंदा मींहं, विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरो। उन सिंधी शहर समा वरी गगन मथां ककर गूंजंदा आहिनि ऐं वरी मींहं वसंदा आहिनि। वरी रिजियल बर्फ़ जे पाणीअ वांगुरु ज़िंदगी रवां दवां थी वेंदी आहे। बिल्कुलु तीअं मज़ाहमत जी बि मौसम हूंदी आहे। जॾहिं उहा मुंद ईंदी आहे तॾहिं हवाऊं रोके सघे जे सुरनि सां रक़्स कंदियूं आहिनि। अहिड़ी मौसम में ख़ौफ़ ख़तम थी वेंदो आहे। पाकिस्तान खे इहो सभु कुझु सालनि खां महलूम रहियो आहे। पाकिस्तान कश्मीर जो स्पेशलिस्ट मुल्क रहियो आहे। कश्मीर जी जदोजहद में पाकिस्तान जे पुराणे किरदार खां केरु आगाह न आहे। कश्मीरियुनि जे मूड ऐं मिज़ाज खां जेतिरो पाकिस्तान आगाह रहियो आहे एतिरो भारत खे बि पतो न आहे। पर सभु कुझु ॼाणंदे बि पाकिस्तान आज़ाद कश्मीर में अवामी एहतिजाज मथां ताक़त जो इस्तेमालु करे जेका ग़लती कई आहे उन ग़लती जो अज़ालो कहिड़ो थींदो ऐं केरु कंदो? आज़ाद कश्मीर पाकिस्तान जे पाछे में ज़रूर रहियो आहे पर हसीन वादियुनि में रहंदड़ उहे माण्हू पंहिंजे ग़म ऐं गुस्से जो इज़हार घटि कंदा आहिनि। पर उन जो उहो मतिलबु न आहे त कश्मीरियुनि खे कावड़ न ईंदी आहे। कश्मीर जा माण्हू पंहिंजे मख़सूस मिज़ाज सबबि माज़ीअ में सियासी तौर ते घणा सरगर्म भली न रहिया हुजनि पर उन्हनि में सियासी शऊर जे हवाले सां कश्मीरी एतिरा बि कोरा न आहिनि जेतिरा सालनि खां वठी नज़र ईंदा रहिया। पर छा सियासी तौर ते समझदार हुजणु ॾोहो आहे? छा सियासी सरगर्मी को एॾो वॾो क़सूर आहे जेतिरो रद्देमल नज़र अची रहियो आहे? कश्मीर जा माण्हू जेकॾहिं पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारिनि था त छा उन्हनि जे आवाज़नि खे दॿाइण में दानाई आहे? जिन कश्मीरियुनि खे सालनि जा साल सूरियो ऐं सर्कस सॼो वियो आहे अॼु जेकॾहिं उन्हनि जे एहतिजाज अलॻि नोवे ते अख़्तियार करे वियो आहे त उन में एतिरो परेशान ऐं पिशेमा थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पाकिस्तान जा हुक्मरान आज़ाद कश्मीर जे एहतिजाजी अवाम ऐं उन्हनि जी क़ियादत सां जेकॾहिं नरमी अख़्तियार कंदा त उन में कहिड़ो नुक़सानु पवे हा? नुक़सानु त हिन वक़्तु थी रहियो आहे ताक़त जे ज़ोर सां कश्मीरियुनि जे रस्ता रोक करण सां। उन एहतिजाज में शुद्दत पैदा थींदी जेको एहतिजाज हिन वक़्तु रावलाकोट खां वठी मुज़फ़राबाद ताईं कॾहिं आहिस्ते ऐं कॾहिं तेज़ विख वधाए रहियो आहे। पाकिस्तान जी इलेक्ट्रॉनिक मीडिया उन इशूअ खे इन तरह सां बयानु नथी करे जंहिं तरीक़े सां जर्नलिज़म जा बुनियादी उसूल आहिनि। छा असां बि उन साॻी राह ते पेर रखियो आहे जंहिं ते कल्ह भारत रवां दवां हुयो? पाकिस्तान खे मालूम आहे त अवाम खे ताक़त सां वक़्ती तौर ते माठ कराए सघिजे थो पर जॾहिं दॿियल सदाऊं पूरी शुद्दत सां इज़हार कंदियूं आहिनि तॾहिं इज़हार आतश फिशा वांगुरु फाट खाईंदा आहिनि। मग़रिब एतिरो सादो न आहे जंहिं सख़्त आमरियत खां पोइ पंहिंजे मुल्कनि खे जमहूरियत जे झोल में रखियो आहे। जमहूरियत में नारनि जो गोड़ मुतालबनि जी शोर सां थींदो आहे पर उहो आवाज़ कुकर प्रेशर जी सीटीअ जहिड़ो हूंदो आहे। जेकॾहिं कुकर प्रेशर जी सीटी आवाज़ न कंदी त पोइ कुकर प्रेशर धमाको कंदो। सीटीअ जो आवाज़ ऐं धमाके मां कंहिं हिक जी चूंड करणी पवे त कंहिंजी कबी। कश्मीरियुनि खे जबर ज़रिए सबर सेखारण वारा हथकंडा अॻु में कहिड़ा कामयाब थिया आहिनि जो हाणे कामयाब थींदा? पाकिस्तान खे कश्मीरियुनि ते ताक़त इस्तेमालु करण वारनि खे मुखालफ़नि जे तजुर्बे मां सिखणु खपंदो हो पर माण्हुनि वांगुरु मुल्क बि पंहिंजे हथ सां ग़लती करण जो हक़ इस्तेमालु करण खां बाज़ अचणु नथा चाहिनि। अमेरिका जे दानिश्वर ट्वेन बि चयो हो त जेकॾहिं ग़लतियुनि खे उस्तादनि जो दर्जो ॾिनो वञे हा त आलमी तारीख़ तबाही जो दास्तान न हुजे हा।